नादरीन अहम ख़बर है बडाणी मां असां शेयर कंदा हलूं था। बडाणी शहर जामा मस्जिद में JTI सिटी बडाणी जो अमूमी इजलास थी गुजरियो है। इन हवाले से असां सां लाइन ते मौजूद है केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी शहर जामा मस्जिद में JTI सिटी बडाणी जो अमूमी इजलास अज बाद नमाज मगरिब JTI सिटी बडाणी के सदर मौलाना मज़हर अली भुट्टो की सदारत हेठ थी गुजरियो, जैमें इजलास की कार्रवाई JTI सिटी बडाणी के जनरल सेक्रेटरी सोहेल अहमद भुट्टो पुण कई ऐं इजलास जो आगाज़ तिलावत कुरान पाक से कयो वियो। जंहिं बाद इजलास जा एजेंडा 2 रखिया विया, जंहिंमें एक है ज़िला कश्मीर के अमूमी इजलास में शिरकत ऐं ॿियो आहे बडाणी शहर के मुख़्तलिफ़ मक़ामात ते सहाबा कराम के नालनि सां चौकूं कायम कयूं वञनि ऐं इजलास में सियासी समाज अॻवाननि समेत शहरी ऐं JTI जे उहिदेदारनि भी वॾे अंग में पिणु शिरकत कई। मुख़्तलिफ़ माण्हुनि पंहिंजा राया भी पेश कया। जंहिं बाद पंहिंजी कार्रवाई खे अॻिते वधाईंदे JTI सदर मौलाना मज़हर अली भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त असांजो शहर बडाणी हिकु क़दीमी शहर आहे, जिनखे 300 साल गुज़रण बावजूद भी बडाणी शहर के मेन चौकनि जो हिन टाइम ताईं को भी नाले सां चौक मुक़ररु न कयो वियो। तंहिं मथां मद्देनज़र रखंदे JTI सिटी बडाणी के सदर मौलाना मज़हर अली भुट्टो समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरीन बि पिणु इहो चयो त बिल्कुलु असांजो शहर बडाणी हिकु वॾो क़दीमी ऐं तारीख़ी पुराणो शहर आहे ऐं असां मुस्लमान आहियूं। असां मथां फ़र्ज़ु आहे त पंहिंजे शहर बडाणी के मुख़्तलिफ़ चौकनि खे पंहिंजे सहाबा कराम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नालनि सां मुख़्तलिफ़ चौकनि जा नाला रखी पंहिंजे शहर जी सुञाण कई वञे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राया ॿुधण बाद बडाणी शहर जूं 7 मुख़्तलिफ़ चौकूं मुक़ररु कयूं आहिनि, जंहिंमें हिकु आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿी आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं टीं आहे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं चौथीं आहे हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं पंजी आहे हज़रत हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं छहीं आहे हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहे 6 मुख़्तलिफ़ चौकूं मुक़ररु कयूं वयूं ऐं आख़िर में उम्मत मुस्लिम लाइ पिणु ख़ुसूसी दुआ भी घुरी वई। जी, इजलास के आखिर में उम्मत मुस्लिम लाइ ख़ुसूसी पिणु दुआ घुरी वई। वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तमाम तर सूरत हाल खां आगाह करण लाइ।